मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं जुमे जे पहिरें ख़ुतबे में हथ ॿधण ऐं ॿिए ख़ुतबे में हथ खोलण, छा उहो तरीक़ो सही आहे या न? अक्सर जमायती कंदा आहिनि। न साईं, न कंदा कयो। इहो तरीक़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि साबित न आहे, सहाबिन खां बि साबित न आहे। ॻाल्हि सम्झ में आई न? ख़ुतबो हलंदो आहे न, साईं मां ख़ुतबो पढ़ंदो आहे न बयान खां बाद में, पोइ तमामु सादी कीअं हीअं कंदा आहिनि न। ख़ुतबो जेको पहिरियों पूरो थींदो न, पोइ जॾहिं ॿिए लाइ मां उथंदुमि पोइ वरी उते हीअं कंदा। न साईं, हे तरीक़ो साबित न आहे। हिकिड़ी ईअं सम्झो नई का ईजाद, नई का बिदत जेको हले थी माशरे जे अंदरि, हिकिड़ो तरीक़ो इस्तेमालु करे छॾियो बसि। ख़ुतबे जो मक़सदु आहे ॿुधणु बसि, पोइ चाहे बसि हीअं ॿुधो ॿई ख़ुतबा हेठि मुंहुं करे, चाहे अतहियत जी शिकिल हुजे, चाहे ॿई पेर मिलाए करे ईअं वेहो पलथी हणी करे, बहरहाल मक़सदु जेको आहे ख़ुतबो ॿुधणु आहे। बाक़ी कंडीशन तरह करणु, पहिरें ख़ुतबे में हथु ॿधणु, ॿिए में छोड़णु, माण्हू चवंदा यार छा आहे इबादत आहे हिकिड़े क़िस्म जी। इहो तरीक़ो अलाह जे नबी खां बि साबित न आहे, न ई सहाबिन खां साबित आहे। त ख़ुतबो हले न त गौर सां जेको आहे ॿुधूं। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? त असां अक्सर जेको आहे जमायती नौजवान ख़ुतबो हलंदो आहे हेॾे ॾिसंदा आहिनि, हेॾे ॾिसंदा आहिनि, वरी कंहिंखे रोकींदा आहिनि। हालांकि जेकॾहिं कोई खशड़ करे थो न, उनखे बि न रोकियो, तव्हां गुनाहगार थींदव। खशड़ करे थो वञी करे पाण जेको आहे उहो गुनाह कमाई, जेको भरिसां खशड़ करे थो उनखे बि ख़ुतबे दौरान जेको आहे उनखे रोकियो ॿोकियो न, बसि छॾे ॾियोसि। ऐं इंतिहाई अदब सां जेको ख़ुतबो ॿुधो, छाजे खां? इन जे अंदरि अलाह जी ऐं अलाह जे रसूल जी हमदो सना हलंदी आहे। ऐं ख़ुतबो हले सां पोइ सभिनी जमातुनि खे ॾिसंदासीं साईं केरु आयो आहे केरु न आयो आहे, यार हेॾे मुंहुं होॾे मुंहुं। वरी बाज़ माण्हू त मोबाइल बि हलाईंदा आहिनि इन टाइम मोबाइल बि हलाईंदा, त मोबाइल ॾिसंदा वरी को मैसेज वग़ैरह आयो न। साईं इन ख़ुतबे जे अंदरि इंतिहाई एतिदाल सां वियो ऐं ध्यानु लॻाए करे वियो। छाजे करे? ख़ुतबो छॾे खां पढ़ियो वेंदो आहे। ॾिसो ज़ोर जी निमाज़ हूअं 4 पढ़ंदा आहियूं न, त हे टाइम कहिड़ो आहे? ज़ोर जो टाइम आहे, ॿियो को टाइम आहे? साईं ॻाल्हायो न, ज़ोर जेकॾहिं अगरि जुमो न हुजनि छा हुयो अॼु? जुमो जेकॾहिं न ख़मीस हुजनि ज़ोर जो टाइम आहे न। ॿी बि कहिड़ी नमाज़ पढ़ंदा ज़ोर जी न, त घणियूं पढ़ंदा आहियूं? 4 रकातियूं न। अरे जुमे में 2 छो आहिनि भला? जुमे में 2 इन जे करे आहिनि त तव्हांजूं 2 रकातियूं इहे ख़ुतबे में अथव। इहो ईअं सम्झो तव्हां निमाज़ में अंदरि बीठा आहियो ऐं निमाज़ जे अंदरि कंहिंसां ॻाल्हाईंदो, डिस्टर्ब कंदो, कंहिं गुदू हणंदव। ऐं जेकॾहिं निमाज़ जे अंदरि इहो अमल कंदो त पोइ निमाज़ भॼी पवंदी न। त ईअं ई ख़ुतबे जे अंदरि जेकॾहिं हिकु माण्हू खे हेॾे होॾे ॾिसंदव, खशड़ कंदव, मोबाइल हलाईंदव, त तव्हांजो ख़ुतबो जेको आहे ज़ाया थींदो। जुमे जे अंदरि जेको इनाम आहे न, उन इनाम खां जेको महरूम थी वेंदव। तमामु साथी इन जुमे जे ॾींहुं इन ख़ुतबे दौरान इन शयुनि जो तमामु घणो ख़्यालु रखनि।